ख़बर शामिल कयूं था। भरिया रोड में बिजली जी लोड शेडिंग ऐं घटि वोल्टेज ख़िलाफ़ शहरियनि सिविल सोसाइटी ऐं समाजी तंज़ीमनि पारां फारूक आज़म चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। उन मौक़े ते सुजाग समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि लाला एजाज़ पठान, आमिर शहबाज़ आराई, मलिक अब्बास अवाण ऐं ॿिनि नटहिण इसम एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त भरिया रोड शहर जी बिजली न हुजण सबबि शहरी सख़्त ॾुखाइनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बिजली जा घटि वोल्टेज हुजण सबबि दुकाननि ते पयल लखें रुपयनि जो मशीनूं सड़ी वयूं आहिनि। भरिया रोड वेझो नओं तामीर थींदड़ ग्रेड स्टेशन जेको त नाहे हली सघियो, पर शहर में हलंदड़ एक्सप्रेस फीडर बंदि करे कंडियारो फीडर ॾिनो वियो आहे, जेको 16 खां 18 कलाकनि ताईं बंदि रहे थो। शहरनि वापडा जे आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त भरिया रोड शहर खे एक्सप्रेस फीडर ॾियारे शहरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।